अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त ख़ैबर शहर में बदअमनी ॾींहुं ॾींहुं वधंदी वञी पई। कारोबारी माण्हू बेहतर परेशान। ख़ैबर शहर में चोरनि जो आज़ारो। रजब अली ख़ैबर जे दुकान तां हिकु भेरो वरी चोरनि सोलर प्लेटूं चोराइण जी कोशिशि कई, जंहिं ते रजब अली ख़ैबर जे मज़दूरनि चोरनि खे ॾिसी वरितो, जंहिं ते शहरनि चोरनि खे पकड़ण जी कोशिशि कई, पर चोर प्लेटूं छॾे भॼी वञण में कामयाब थी विया। उन मौक़े ते रजब अली ख़ैबर मीडिया जे नुमाइंदनि खे ॿुधायो त ख़ैबरानी पुलिस सिर्फ़ मुनशात जूं मंथलियूं वठण में पूरी आहे, बाक़ी अवाम खे कंहिं बि क़िस्म जो तहफ़ुज़ फ़राहम न कयो वियो आहे, जंहिंजे करे चोर आसानी सां चोरियूं करण में कामयाब थी वञनि था। हिन वधीक चयो त मुंहिंजूं पहिरियों काफ़ी दफ़ा चोरियूं थियूं आहिनि, जंहिंजी ख़ैबरानी थाणे ते NC दाख़िल करायूं आहिनि, पर हिन महिल ताईं हिक बि चोरी वापसि न थी आहे। असां SSP मटियारी आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त ख़ैबरानी पुलिस खे गश्त करण जो पाबंद कयो वञे त जीअं कारोबारी माण्हू सुख सां पंहिंजो कारोबार करे सघनि।